हुकुम करो साहब। अवांखे लिखी ॾियणो पवंदो त डॉक्टर रफ़ीक अवां खां कमीशन जी डिमांड कई हुई ऐं इनकार जी सूरत में हुन अवां जा बिल रोके छॾिया। सॉरी आई एम वेरी सॉरी सर। आउं अहिड़े माण्हू जे वासे छो न मोकिलियुसि जो माण्हू एतिरो सचो हुए। ठीकु आहे, हुन अवां खां कमीशन जी डिमांड न कई हूंदी, पर हुनजी बदुनवानियुनि जा ॿिया बि त घणा सबूत आहिनि न। पोइ अवांखे 2 अखर लिखी ॾियण में छा आहे? न साहब, मूंखे त माफ़ रखो आई ऐं मुंहिंजे त अहिड़ो बयान कुल लिखाए ॾियो जिन में 1% बि सच न हुओ। मिस्टर नईम, हाणे तव्हां वञी सघो था। 15 मिंट 1.5 लख जो पूरो थींदो। इंतज़ार करियो, इंतज़ार। मिस अनीता, हाँ कहिड़े पाड़े में थियो रहो? सर खुदाबाद में। अच्छा। सर मुझे घर तमाम सवले हंध ते आहे। म्यूनिसिपैलिटी जे जस्ट अपोजिट जेका नई बिल्डिंग है ना सर, वही तो असांजी जाइ आहे। हाँ, उतां त रोज़ाना गुज़र थिए थो। तो सर पोइ कॾहिं असांजे घर बि अचो न। सर मां पाण तव्हांखे चवण वारी हुयसि त कॾहिं असांखे बि ख़िदमत जो मौक़ो ॾियो। मूंखे ॾाढी मुश्किल में विझी छॾियो आहे। सर प्लीज इनकार न कजो। चङो, तव्हांजो चवण कोन था मोटाए। थैंक यू सर। पर ॾिसो, को ख़ासि एहतमाम न हुजे। सर इहो तव्हां असांखे छॾे ॾियो। मूंखे ख़ुशी आहे त तव्हां मुंहिंजो एतमाद हासिल कंदी थी वञो। सर इहा त मुंहिंजे लाइ वॾे फ़ख्र जी ॻाल्हि आहे। मिसिस सोभिया खे मां कॾहिं खां था सुञाणो? सर हिते ई हुन सां वाक़िफ़ियत थी हुई। अवांजी हुनजी का रंजिश त कान पई हले? न सर, हुनजी ऐं मुंहिंजी त पाण में तमामु सुठी अंडरस्टैंडिंग आहे। हैरत आहे, वो माई अॼु जेतिरो वक़्तु मूं वटि हिते वेठी ही अवां जूं गिलाऊं पिया कयईं। ख़ैर छॾियो, ॿुधायो कमकार कीअं थो पियो हले? मुंहिंजी गिला पे कयईं? सर प्लीज मूंखे ॿुधायो हुन छा पई चयो मुंहिंजे बारे में? बस मां हुनखे लफ़्ज़ वॼाइण कोन थो चाहियां। सर मां त हुनखे पंहिंजी सॻी भेण जी सम्झंदी आहियां। ग़लती मुंहिंजी आहे। सर प्लीज तव्हां मूंखे ॿुधायो त ॿियो हुन मुंहिंजे बारे में छा छा पियो चयो? मां अव्हांखे कॾहिं न ॿुधायां, पर जेकॾहिं अव्हां मजबूर थियूं कयो त पोइ ॿुधो। सर प्लीज। छोकरा, ओ छोकरा। जी साईं। चंपल खणी आ। आओ साईं। तव्हां मानी खाया साईं? न, तो मानी खाधी आहे? न साईं। को आयो वियो त कोन हो? न साईं। हाँ साईं, नूरुल खान जी फोन आई, चई पई त मूंसां फोन ते ॻाल्हाए।
अरे 4 पिया थियनि छोकिरा तोखे बुख त लॻी हूंदी साईं बुख तो लगी है तव्हां इजाज़त न इन करे मूं मानी कान पचाई हाँ जी साईं तो मानी कान पचाई न साईं इहो अटे वारो दॿो त खणी आ हथियार दबो साईं मूंखां ग़लती थी वई आहे मूंखे ॾाढी बुख लॻी इन करे साईं अरे बुख या सका टर्म में मानता आइंदा ॾाढी ग़लती कई थी त खला चईंदो मैं हल हल अनिता ये खबर बुझी थी नई पब्लिशर है ब्लड फ्लड तो करे डॉक्टर खिलाफ बयान लिखी दे मुझे चवीस न केडी ने किरियर हरकत आहे तो पोइ मां छा करियां बिन ऑफिसरनि जी बेड़ में तूं मूंखे छो थी पार्टी बनाई अनिता तेरी तबियत तो ठीक है ना हा हा मुंहिंजी तबियत ठीकु आहे प्लीज अॼु खां वठी मूंसां एॾी ड्रैग न कंदी कर समझी समझी जदी पाण खे माथी लिहाज़ कई तो मनी थी मथे ते चढ़ी ॻाल्हाए न ॻाल्हाए त मूंखे छा मथे ते तूं थी चढ़ी या मां अॼु ॾींहं खां वठी मूंसां वधीक ॻाल्हाइण जी ज़रूरत कान्हे समझी अनिता पंहिंजी ज़ुबान ते ज़ाब्तो रख न त छा कंदीअ हा हा ॿुधाए तूं छा कंदीअ प्लीज तव्हां ई ख़ामोश रहो तव्हां कीअं गुफ़्तगू ज़ेब न थी ॾे जमाल साहब ॾिसो त सही मां चयो मां छा चवंदो भाई मच्छर थी पई आहे गिलाखोर मां त तोखे पंहिंजी सॻी भेण जी समझींदी आहियां तूं अंदरि वञी मुंहिंजे ख़िलाफ़ ज़हर थी उगाची मां थी ज़हर उगाची छा चयो अथमि ॿुधाए चयो छा अथमि ॿुधाए सनीता प्लीज इनंदा सां गुफ़्तगू न करियो का ग़लतफ़हमी थी वई आहे त उनखे गॾिजी दूर करियो चङो तूं बसि कर रसूल जी सर अकरम खे मोकिल हाज़िर सर सलमान अच्छे से कम यस ॿियो अच्छा तव्हांजो वालिद रिटायर्ड हेडमास्टर आहे सुठो सुठो सर मुझे वॾो ब्रदर भी एजुकेशन डिपार्टमेंट में आहे स्कूल सुपरवाइजर आहे सर जमाल जो वालिद छा कंदो आहे सर जमाल जी नौकरी खां पहिरीं पंहिंजे शहर में मालशी जो कमु कंदो हो सर हाँ अव्हांजी नज़र में इहो बि कमु आहे को पेशो आहे छा ज़मानो अची वियो आहे मालशे जे पुट खे 14 ग्रेड जी ज़िम्मेवारी सौंपी वई आहे इन खां वधीक ॿियो अंधेर पियो थींदो अंग्रेज बहादुर में तमामु घणियूं ख़राबियूं हुयूं पर सर्विसिस जे मामले में हुनजी चूंड ॾाढी सुठी हूंदी हुई माण्हू जो ख़ानदान ॾिठो वेंदो हो हुनजी समाजी हैसियत जाची वेंदी हुई ऐं पोइ हुनखे उहो मनसब ॾिनो वेंदो हो जंहिंजो हू लाइक़ु हूंदो हो सर मां हिनखे कुझु बि सॾियो पर मां हिनखे सियासी रिश्वत सॾींदुसि जेका मराठी याफ़्ता तबिके जी वफ़ादारियुनि खे ख़रीद करण जी एवज़ मिलंदी हुई सर तव्हां शायदि मुंहिंजी ॻाल्हि न सम्झो हे मूंसां तो क्या चेक कयो आहे सर जमाल चेक कयो आहे ॾिसो ग़लति बयानी खां कमु न वठो हिते कमकार कीअं थो हले इहो सभु मां ॼाणां थो अच्छा कारा सभु मूंखे ख़बर आहे सॉरी सर ट्रेनी जमाल जी तबियत ठीक कान हुई इन करे आख़िरी सो मुंहुं चेक कयो हो का सर ग़लती रहिजी वई आहे छा अञा कल्ह किथे हो मां सर हिते ई हुउसि ऐं तव्हां सां मिलियो बि हुउसि सर पर जॾहिं मूं हुनखे सॾायो हो त तव्हां पंहिंजी सीट ते न हो कहिड़ी महिल सर अच्छा हाणे मूंखे ऑफिस जो कमकार छॾे हिकिड़ी डायरी मेंटेन करणी पवंदी त मिस्टर अकरम ऑफिस में केॾी महिल थो अचे ऐं केॾी महिल थो वञे सर
याद आयो कल से हिकिड़ो दोस्त आयो मुंहिंजो उन सां गॾिजी भर वारे ऑफिस में वियो सर। अच्छा अवां मूंखां मोकल वरिती? मोकल सर फ़क़ति 10 मिनट लाइ वियो सर। मां अवां खां छा पियो पुछां ऐं अवां मूंखे छा पिया जवाब ॾियो? अवां एडमिट करियो था त अवां वर्किंग आवर्स में पंहिंजी सीट तां एब्सेंट हो? सर मूं अर्ज़ु कयो न त मां फ़क़ति 10 मिनटनि जे लाइ वियो हो सर। चोरी चोरी हुजे मिस्टर अकरम, उहा नंढी हुजे तोड़े वॾी, तव्हां ते ज़ाब्ते जी कार्रवाई ज़रूर थींदी। हाणे तव्हां वञी सघो था। थैंक यू सर। हा ॿुधो, पंहिंजनि वांदनि दोस्तनि खे चई छॾियो त तव्हां सां कचहरी करण लाइ ऑफिस में न अचनि। ओके? राइट सर। जमाल खे मोकिलियो। सोफिया, अॼु पहिरियों दफ़ो एहसास थियो त ज़िंदगी केॾी न रोमेंटिक आहे। असां हुनखे नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि जे करे